आहियो? महनाज ॻाल्हायां पई। मां तो ॻाल्हायां असलम खान। असलम खान कॾहिं आए? अॼु पतो आहियां मैं तो सां मिलण थो चाहियां। ठीकु आहे, मिली वठंदासीं। ओके। महनाज ख़बर अथई परदेस में रही तोखे याद कंदे कीअं वक़्तु गुज़ारियो था। हाणे ईअं बि चवंदे कि मूंखां सिवा ज़िंदा नथो रही सघी। बिल्कुलु इहो सच त आहे न। पर मुझे मिलण खां पहिरियों बि त ज़िंदा हुए। उहा बि का ज़िंदगी हुई। पाण बि ॾाढा सुठा दोस्त आहियूं। महिरबानी करे पाण खे प्यार जे बुखार में मुब्तला न कजांइ। प्यार ई त थी वियो आहे तोसां। इहो कीअं? शादी हिक सां, प्यार के ॿी सां। महनाज जैसा मुंहिंजी शादी थी आहे उहा शादी न पर समझौतो आहे। 1000 एकड़ ज़मीन जी अकेली वारिस आहे। उहा मूंखां उमिरि में बि आहे ऐं मुंहिंजी ॻिचीअ में ज़ोरी विधी वई आहे जेका हाणे मुंहिंजे लाइ फांसीअ जो फंदो बणिजी वई आहे। इन जो मतलब आहे त साईं जन नोटन जी गठड़ी सां शादी कई आहे। हाणे ॿुधाए महनाज त तूं मूंसां प्यार करे थी या न? चयमि न, पाण ॿई सुठा दोस्त आहियूं। महनाज मुझे यकीन कर मां तोसां बेहद प्यार कयां थो। असलम खान, मां हिकु आज़ाद पखी वांगुर हिन हवाउनि में उॾामण थी चाहियां। महिरबानी करे पंहिंजे प्यार जे पिंजरे में मूंखे फसाइण जी कोशिश न कर। महनाज मां मजाक नथो कयां, मां सच। हल त हलो, ॾाढी देर थी वई आहे। तव्हां उहे मताब खान आहियो न जंहिं पंहिंजे खानदान जी इज्जत ऐं वक़ार खे ऊंचो रखण जे लाइ पंहिंजी भेण जी शादी न थियण ॾिनी ऐं अॼु तव्हां पंहिंजी धीअ खे इन जे लाइ था पढ़ायो जो हुनजी शादी के ऊंचे खानदान में थिए।